अस्सलामुअलैकुम। उम्मीद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अलाह जो शुक्र आहे असां बि ठीकु आहियूं। त अॼु असां दाल निमको जी रेसिपी ॾींदासीं। हीअ आहे मुङनि जी दाल जेका असां मानी साहब खाईंदा आहियूं पचाए, हीअ उहा ई आहे। ऐं अक्सर करे हीअ घरनि में मौजूदु हूंदी आहे, पंहिंजे किचन में पई हूंदी आहे ऐं माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि। मां हिकु कप खयों आहे हिन दाल जो, ऐं उहो मां सुबुह जो पुसाए रखियो हो ऐं हाणे थी वई आहे राति। यानी कि सुबुह जो पुसाए रखियो त मां राति जो ठाहियो आहे। ऐं हाणे मां हिन में ऑयल गरम पई कयां। हाणे हीअ जेका असां दाल जेका पुसाए रखी हुईसीं उन खे असां हिकु ट्रॉल जेको हूंदो आहे किचन जो, उन ते असां हिन खे खोले रखियोसीं ऐं ख़ुश्क थी वई। ऐं ऑयल गरम असां कयोसीं हिकिड़े पासे, त उन में असां हीअ दाल विधीसीं। ऑयल एतिरो गरम हुजे ईअं त दाल सड़ी वञे, बसि पोइ उन खे तव्हां थोरो ॾिसंदो चेक करे त हीअ केतिरी जेको आहे इन में सख़्ती अची वई आहे, क्रंची अची वई आहे। त पोइ तव्हां हिन खे लाहियोसि ऐं इन खे कंहिं वॾी छाणी में विझी ऐं हिन खे छाणियो ऐं अलॻि अलॻि कयो त हीअ इन जो ऑयल अलॻि थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त मां हिन में विधो कड़ी पतो हिन में तमामु बहितरीनु ख़ुशबू ॾींदो आहे, छो त असां वटि वणु लॻल आहे। अगरि तव्हां वटि न आहे त का ॻाल्हि न आहे। ऐं वरी ही मां ॿियो जेको आहे उहो पई विझां, हिकिड़ो मां कढी लाहे रखियो ऐं वरी हे ॿियो चमच विधो। बसि बाक़ी हीअ थोरी बचियल हुई त इहा मूं हुन में विझी छॾी। कुझु ॿारनि खे जेको सो नमकीन पई खपे त कुझु ॿारनि खे चहरी, हिननि खे मिर्चनि वारी। त इन ई करे मां हिन मां जेका हाणे कढी, जेका मूं तव्हांखे ॾेखारी, इन में मां सिर्फ़ु लूणु मिलाईंदसि। ॾिसो हीअ लूणु आहे, इन में बसि हीअ लूणु पिया मिलायूं। ऐं ॿाहिरि जेकॾहिं असां हीअ वठंदासीं तमामु घणी महांगाई जे दौर में महांगी थी मिले, त तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में हीअ ठाहे ॾियो। अच्छा, जॾहिं मां हिन खे पुसायो हो पाणी में त थोरी मूं चुटकी हिन में सोडा जी विझी छॾी। ऐं इन ई नमूने सां तव्हां चणनि जी दाल बि करे सघो था, चणा बि करे सघो था। ऐं हीअ सभई कढी छॾियूंसीं। ऐं हीअ आहे मसालो शान जो चाट मसालो इहो। ऐं हीअ असां हाणे हिन में विझंदासीं, जेकी असां पोइ कढीसीं वरी उन में ई फ्राई करे कढी आहे, उन में विझंदासीं मसालो। बसि थोरो विधोसीं जीअं ॿार खाई सघनि। टिशू पेपर ते रखी आहे त जीअं थोरो ऑयल जेको आहे जज़ब थी वञे। तमामु सुठी ऐं बहितरीनु शइ आहे घर में ठाहिण जे लाइ। ऐं पंहिंजे ई घर में पाण माण्हू ठाहे थो त ख़बर पए थी त भई साफ़ु सुथिरी शइ ठहियलु आहे। घर में ठाहियो तव्हां बि।